मोहतरम बशीर खान कुरैशी शाल सिंध जरी जवानी माणी जिए सिंधु देश जिए साईं जीएम सैयद। असां समूरा मरण घड़ीअ ताईं बुख हड़ताल ते वेंदासीं। असां पाण खे वॾा ख़ुशि नसीब था सम्झूं जो पार्टीअ तरफ़ां सिंध ख़ातिर क़ुर्बानीअ लाइ असांजो नालो तय थियो। असांखे सिंधुअ जे तक़दुस जो कसम आहे त धरतीअ खे सरसब्ज़ ॾिसण ख़ातिर 28 ॾींहं बुख ते गुज़ारण जे बावजूदि असांजे इश्क़ ऐं अज़म में ज़रे बराबर बि कमी न आई। असां पाण खे हर घड़ी ख़ुशनसीबीअ जो अहसास पे ॾियारियो। असां अव्हांखे हिकु निमाणी गुज़ारिश था रखूं त असांजा कमज़ोर जिस्म ॾिसी मतां अव्हां जे दिलि में असांजे लाइ रहम पैदा थिए। इनकलाबनि में बि रहम थियणो पवंदो आहे। असांखे पक आहे त असांजी सड़ंदड़ रत जी ख़ुशबू सिंध वासे छॾींदी ऐं उनखां वधीक जॾहिं अव्हां जहिड़ा बहादुर जोधा असांजे ख़ुशबूदार सर्द जिस्मनि जा कांधी थींदा तॾहिं सिंध भड़की उथंदी। असांखे ख़बर आहे त अदीब दानिश्वर हसास हूंदा आहिनि। मतां उहे अव्हां खां असांजी ज़िंदगीअ जी ख़ैरात घुरनि। अहिड़ी कंहिं बि रिथ ते गौर न कजो। तारीख़ जे इंसाफ़ में ईमान रखी असांखे पंहिंजो किरदारु निभाइण ॾियो। उहा असां लाइ वॾी ख़ुशी हूंदी। सागर हनीफ बुर्दी बुख हड़ताल मरण घड़ीअ ताईं जो अॻवान।